लाहौर पुलिस ज़मान पार्क में कार्रवाई करे पाकिस्तान तहरीक इंसाफ जे कारकुननि जी गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। पुलिस ज़मान पार्क ॿाहिरां लॻल कैंपूं हटाइण शुरू करे छॾियूं आहिनि। एंटी इंक्रोचमेंट टीम बि पुलिस सां गॾु क्रेन समेत मौजूदु आहे। केनाल रोड ते पुलिस वैन ऐं वाटर कैनन बि मौजूदु आहिनि। पुलिस लाउड स्पीकर ज़रिए कलम 144 जो ऐलान कयो ऐं ज़मान पार्क में इमरान ख़ान जी रिहाइशगाह जे चौधारी कारकुननि खे मुंतशिर थियण जी दरख़्वास्त कई वई। पुलिस ऐलान कयो त कलम 144 लागू आहे। पीटीआई कारकुननि पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं पथराव कयो, जंहिं बाद पुलिस कार्रवाई शुरू करे शेलिंग कई ऐं कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त ज़मान पार्क में इमरान ख़ान जी रिहाइशगाह जे चौधारी लठबाज़ी कंदड़ कारकुन मौजूदु आहिनि। कारकुन ज़मान पार्क में मौजूदु ग्राउंड ऐं इमरान ख़ान जी रिहाइशगाह भरिसां क़ाइम कैंपनि में मौजूदु आहिनि। पुलिस ज़मान पार्क ऐं भरपासे वारनि इलाइक़नि खे कंटेनर ऐं रुकावटूं विझी बंदि करे छॾियो आहे। धरमपुर रेलवे फाटक ऐं गढ़ी शाहू ॾांहुं वेंदड़ रस्ता पिणु बंदि कया विया आहिनि। वाज़े रहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान ख़ान तोशाखाना केस में पेश थियण लाइ ज़मान पार्क लाहौर खां इस्लामाबाद रवानो थी वियो आहे।